अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमाम दीन आरबाणी। तव्हीं ॾिस रही आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमाम दीन सिंधी। जी दोस्तों, जीअं त अॼु नओं ताज़ो फ्रेश व्लॉग तव्हां लाइ हाज़िर कयूं पिया। उनखे अलावा दोस्तों उमेद आहे ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, सदाईं शाद हूंदो, आबाद हूंदो। अॼु जेको आहे त मां काफ़ी ॾींहं थी चुका आहिनि तव्हांखे फील्ड जी मां विज़िट न कराई आहे। मां त थोरी घणी विज़िट कयां पियो, पर तव्हांखे विज़िट न कराए सघियो हुउमि। इन जे करे मां चयो अॼु दोस्तनि खे थोरा घणा फील्ड जा हाल अहिवाल ॾिना वञनि त बहितरु आहे। हाणे मां दोस्तों फील्ड में मौजूदु आहियां ऐं फील्ड में काफ़ी कल्ह त सॼो ॾींहुं मां बि कान आयो हुउमि फील्ड में। असल में उहो तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे पहिरें व्लॉग में ॿुधायुमि त मां काॾे वियो हुउमि। बाक़ी अॼु फील्ड में मां मौजूदु आहियां। फील्ड में कमुकार त नथो हले, पर जेको ॿ टे ॾींहं अॻु में तव्हांखे मां स्विंग वारो कमु ॾेखारियो हुउमि, वरी उहो अॼु तव्हां चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में राय ॾियो त मां उनखे सुबुह खाद पाणी स्टार्ट कयां न कयां। उहो बि तव्हां लाज़मी ॿुधायो। तव्हांखे रटून कम ते बि थोरो घणो व्यू ॾेखारियूं था। पहिरियों जेको आहे तव्हां फरवरी जा चेक कयो ऐं माशाल्लाह स्विंग त तमामु बहितरीनु थी आहे। हिकु अधु ॿ ॿार आहिनि जेके थोरा नॉर्मल छा आहिनि, पर इनशाला आहिस्ते आहिस्ते उहे जीअं ॾींहुं लॻंदो वेंदो उहे निकिरंदा वेंदा ऐं पोइ उन्हनि जा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदा। फ़िलहालु जेको आहे त जेको मुकमल निकिरी चुको आहे तक़रीबन 90% या 95% उन जा थोरा घणा तव्हां व्यू चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी ॾियो दोस्तों। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह तव्हांखे कीअं लॻे पियो। माशाल्लाह बठा भरिया पिया आहिनि दोस्तों, ग्रीन ग्रीन लॻा पिया आहिनि, तमामु बहितरीनु स्विंग। असल में थोरो इहो उस वग़ैरह लॻी पंहिंजे करे तव्हांखे सही नज़र न पियो। ऐं हीअ साम्हूं साइड में रटून कमंदा आहे। रटून बि माशाल्लाह बहितरीनु छो आहे, पर स्विंग बि सुठो आहे, वयल कान्हे। तक़रीबन 90% 95% निकिरी चुको आहे। हे थोरा घणा तव्हां व्यू चेक कयो दोस्तों। पहिरियों दोस्तों तव्हांखे मां चेक करायो हुउमि त फुट जी 1.5 फुट जी 2 फुटनि जो फ़ासिलो हुयो, पर माशाल्लाह हाणे जॾहिं 95% निकिरी चुको आहे कमंद, त उनजा तव्हांखे व्यू चेक करायां पियो। ऐं हीअ चेक कयो दोस्तों, माशाल्लाह हे सुधाणो तक़रीबन 4 इंच जो फ़ासिलो आहे, किथे 5 इंच जो आहे, किथे त तक़रीबन इंच जो फ़ासिलो आहे, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ऐं किथे वरी 2 इंच जो, किथे वरी जेको आहे त माशाल्लाह बसि हे बहितरीनु स्विंग आहे। इंच जो 4 इंच 5 अधु फुट ताणी नो इशू, बहितरीनु स्विंग आहे दोस्तों। बाक़ी जेको तक़रीबन हाणे जीअं हे आहे दोस्तों, हे चेक कयो, हे ऐं हुन थोबे में तक़रीबन 1.5 फुट खां 2 फुट ताणी फ़ासिलो आहे। इहा बहितरीनु स्विंग न आहे। बाक़ी हे बि हिणाई खां हली वेंदी दोस्तों, ऐं इन जी भिक में साइड में हल्का हल्का निकिरनि पिया बच, इनशाला इहे बि निकिरी ईंदा। थोरा घणा अॻियां तव्हांखे व्यू चेक करायो। हे चेक कयो दोस्तों, माशाल्लाह बहितरीनु ग्रीन ग्रीन लॻो पियो आहे। त मूंखे त तमामु वणे पई स्विंग। वधीक तव्हां दोस्त कमेंट्स बॉक्स में ॿुधायो, जेके ज़मीदार ॿाहिरि आहियो उहे त लाज़मी कमेंट्स ॾियो, त असांखे बि ख़बर पए त तव्हांखे केतिरी ॼाण आहे ॿाहिरनि असांजनि खे। साम्हूं चेक कयो दोस्तों, माशाल्लाह बहितरीनु थोबे थोबे सां गॾु आहे। अञा इहे निकिरंदा, इन में वरी अञा ज़्यादा चखूं निकिरंदा, उन जा व्यू तव्हांखे लाज़मी चेक कराईंदासीं। बसि इनशाला सुभाणे हिनखे यूरिया बि ॾींदासीं ऐं पाणी बि लॻाईंदासीं, उन जा व्यू बि तव्हांखे ॾेखारींदासीं पिया। ऐं फ़िलहालु ख़ासि कमुकारु आहे कान, जीअं को नओं ताज़ो कमुकारु थिए थो त दोस्तों वरी पोइ तव्हांखे ॿुधायूं था। फ़िलहालु असां पेंटिंग में रखूं था। जी दोस्तों, जीअं त हाणे मां घोटकी सिटी जे हिकिड़े नंढे होटल ते मौजूदु आहियां दोस्तों। अहम ॻाल्हि इहा त मां तव्हांखे फील्ड में व्लॉग एंडिंग न करे सघियुमि। असल में अॼु फील्ड में स्प्रे वग़ैरह बि थी, उहा तव्हां बि दोस्तनि सां शेयर न करे सघियुमि। उन ॻाल्हि जी माज़रत दोस्तों, उहा इन करे शेयर न कयुमि त दोस्तों मां चयो स्प्रे वग़ैरह त देरनि जी ॾिठल आहे, का नई ताज़ी ॻाल्हि छे त देरनि खे शो कयूं ॿुधायूं। बसि पोइ इन जे करे उहा व्लॉग में बि एड न कयुमि, पर अर्जेंट में मूंखे घोटकी सिटी जी तरफ़ वञिणो पियो, बसि होॾे हलियो वियुमि। इन जे करे माज़रत दोस्तों, तव्हां सां व्लॉग में न अची सघियुमि। बसि हाणे मां थोरी जॾहिं ते रेस्ट कयां पियो, टाइम न मिलियो, पर मां चयो रेस्ट बि करे वठूं। थोरो जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायूं त असां छो न व्लॉग में आयासीं, ऐं असां इवनिंग वारी शिफ्ट में बि मुश्किल अची सघूं दोस्तों। इन जे करे जेको अॼु जो व्लॉग आहे बसि उहो तकड़ तकड़ में कंदासीं एंड। जेका शइ तव्हांखे ॾेखारे उहा बि बहितरु, जेका न ॾेखारे सघे त माज़रत दोस्तों। ऐं जेको अॼोको व्लॉग आहे उहो कंदासीं दोस्तों हिते एंड। इनशाला सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां लाज़मी शरीक थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।